अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो न्यूज़ नाउ। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया त घोटकी जो इलाइक़ो वागणी, जिते नौजवान ग़ुलाम हैदर शेख गुज़िरियल 4 ॾींहंनि खां धाड़ेलनि वटि बांदी बणियल आहे। धाड़ेलनि पारां वारसनि ॾे फ़ोन करे 15 लख रुपया भुंग तलब कई वई आहे, जॾहिं त घोटकी पुलिस बदस्तूर चुप जो रोज़ो रखी छॾियो आहे। मगवीअ जे घर अंदरि कोहराम मतल आहे। अफ़सोसनाक ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया नाज़रीन त घोटकीअ जो इलाइक़ो वागणी, जितां नौजवान ग़ुलाम हैदर शेख गुज़िरियल 4 ॾींहंनि खां धाड़ेलनि वटि बांदी बणियल आहे। इन हवाले सां चीफ रिपोर्टर गुलज़ार शहर असां सां लाइन ते मौजूदु आहे। गुलज़ार, इन हवाले सां वधीक कहिड़ा अपडेट्स आहिनि? हाँ जी आसिफ, बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वांगड़ी जे शेख बिराज जो नौजवान आहे जेको ग़ुलाम हैदर शेख जंहिंजो नालो आहे, जेको भट्ठे ते मज़दूरी कंदो आहे। 4 ॾींहं खां धाड़ेलनि जे चंबे में वरतल आहे। होॾां वारसनि जो चवणु आहे त असांजे नौजवान खे मज़दूरी बहाने घुरायो वियो हो। अॼु असांखे फोन करे 15 लख भुंग घुरियो आहे। असां अहिड़ो इतला पुलिस खे बि ॾिनो आहे, पर पुलिस का बि कार्रवाई अमल में न आणे सघी आहे। वारसनि जो चवणु हो त चपे चपे ते पुलिस चौकियूं हुअण करे बि असांजे नौजवान खे बाआसानी अगवा करे विया आहिनि। असीं सख़्त परेशानी में मुब्तला आहियूं। जी आसिफ। ठीकु आहे, गुलज़ार शहर चीफ रिपोर्टर असां सां टेलीफोनिक लाइन ते मौजूदु हुयो। घोटकी जो इलाइक़ो वागणी आहे, जिते नौजवान ग़ुलाम हैदर शेख गुज़िरियल 4 ॾींहंनि खां धाड़ेलनि वटि बांदी बणियल आहे। धाड़ेलनि पारां वारसनि खे फ़ोन करे 15 लख रुपया भुंग तलब कयो वियो आहे, जॾहिं त घोटकी पुलिस बदस्तूर चुप जो रोज़ो रखी छॾियो आहे।